बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, हमारे सिरायो HBS न्यूज़ सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अहमद सोलंकी न्यूज़ सईदाबाद राहुजा बोरीवट शाख में वहजंदे दासाला लीगर बिलावल पुटली पेशवाची ॿुधी वियो, जंहिंखे लगातार 3 कलाकनि खां ॻोल्हियो पियो हुयो। बाद में DSP तमाम दाहिरी मलूक फलाह जे टोबन के घुराए बोरी में फाथल लीगर जो लाश कढायो, जंहिंखे तालका अस्पताल आंदो हुयो, जिते डॉक्टर संदसि मौत जी तस्दीक बाद लाश वारिसनि हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोराम बची वियो। चयो पियो वञे त नीगर जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HBS न्यूज़। मुंहिंजो नंबर लिखो 0 2384।